सबर सियो पयो नमू सवड़ न गबरो। सबर सियो पयो नमू सवड़ न गबरो। नमू कांध न कूत की जो बन वही वयो। तिन्नी हाल किहो निधर जिनी निजुरा। अस्सलाम वालेकुम हक मौजूद जीएसएन जी लतीफ़ भेट जी घोट लतीफ़ सुर रिप जे हिन बैत में लोअर क्लास जे औरत जे जज़्बन जी ॻाल्हि कई आहे। उन जे अंदर जा उधमा बयान कया आहिनि। फरमाए थो त सबर सियो पयो नमू सवड़ न गबरो। उहा इंतहाई ग़रीब घराणे जी औरत जंहिंजो वर बचन जे पेट गुज़र ख़ातिर घर खां परे वियल आहे। उहा औरत चवे थी त सबर सियो पयो तमामु जझो सियो पयो आहे, ॾाढो तेज़ सियो पयो आहे, ज़बरदस्त सियो पयो आहे। मूं वटि न सवड़ आहे न पथराणी आहे, या खणी चइजे त का रिली आहे, या का ओछण आहे, या ओढर आहे। न मूं कांध न कूतकी जो बन वही वयो। न मूं वटि भुतार आहे, मुंहिंजो मुड़ुस बि हींअर मूं वटि कोन्हे, ऐं मूं वटि का कुवत बि कोन्हे जो आउं पंहिंजे बचनि खे सीउ खां बचाए सघां। ऐं अहिड़ा खाधा बि गरम कोन्हनि जन सां सीउ जो मुक़ाबिलो करे सघिजे। ऐं मुंहिंजो भुतार बि न आहे, मुंहिंजो जोभन बि ईअं वही पियो वञे। ईअं मुंहिंजे जवानी जा ॾींहं गुज़रंदा था वञनि। तिनी हाल किहो निधर जिनी निजरा। उन्हनि जो हाल कहिड़ो, उन्हनि मारूड़नि जो, उन्हनि सांगीड़नि जो कहिड़ो हाल हूंदो, जन जा पखा, जन जा झूपड़ा, जन जा घर ज़ईफ़ हुजनि, झुरियल हुजनि, जन में सीउ कायो अचे, जन में जझो सीउ थिए। उन्हनि मारूड़नि खां सीउ जा हाल पुछो, उन्हनि सांगीड़नि खां सीउ जा हाल पुछो। अचो त शाह साईं जे बैतनि, आयतुनि ऐं नसीहतनि खे पढ़ूं, परखूं, परूड़ियूं ऐं उन ते अमल कंदे पंहिंजे आस पास मौजूदु उन्हनि ग़रीब ख़ानदाननि जी सियारे जे हिन सख़्तु सीअनि में मदद करियूं। पाण वटि जेके इज़ाफ़ी गरम कपिड़ा आहिनि उहे उन्हनि खे ॾियूं, या उन्हनि जा जेके अजा झुरियल आहिनि, ज़ईफ़ हालत में आहिनि, त उन्हनि अजनि खे ठाहिण लाइ घुरबियल काठ ऐं ॿियो जेको घुरबियल सामान आहे उहे अगरि असां वटि जजे मिक़दार में आहिनि त असां उन्हनि खे ॾेई उन्हनि जी मदद करियूं त जीअं उहे बि सीउ खां बची सघनि। जीअ सिंध, जीअ लतीफ़, जीअ लतीफ़ साईं जी ॿोली।